मोहम्मद उस्मान डीपलाई। मोहम्मद उस्मान डीपलाईअ जो शुमारु नामवर आलिमनि, अदीबनि ऐं सहाफ़ियुनि में थिए थो। मोहम्मद उस्मान डीपलाईअ जो जनमु 13 जून 1908 ईस्वीअ ते थरपारकर ज़िले जे शहर डीपले में थियो। संदसि वालिद हबीबुल्लाह हिकु नंढिड़ो वापारी हो। मोहम्मद उस्मान डीपलाईअ जी शुरूआती तालीम डीपले जे प्राइमरी स्कूल में थी, जिते हू 6 दर्जा सिंधी पढ़ियो। वधीक तालीम जो डीपले में बंदोबस्तु न हुअण करे अॻिते पढ़ी न सघियो, पर पंहिंजे ज़ाती शौक़ ऐं महिनत सां उर्दू, अरबी, फ़ारसी ऐं हिंदी चङी तरह सिखी वियो। स्कूल में संदसि शुमारु ज़हीन ॿारनि में थींदो हो। मोहम्मद उस्मान डीपलाईअ खे नंढे हूंदे खां ई लिखण पढ़ण जो घणो शौक़ु हूंदो हो। 4 दर्जे में पंहिंजे हम क्लासी दोस्तनि लाइ हथ सां लिखियल हफ़्तेवार अख़बार फ़रहत आसार कढे आई। इन में आखाणियूं, लतीफ़ा ऐं ख़बरूं ॾींदो हो। सन 1924 ईस्वीअ में जॾहिं 16 वरहे जो हो, तॾहिं संदसि हिकु तारीख़ी मज़मून दहली मां निकिरंदड़ मशहूरु उर्दू रिसाले मनादी में छपियो। डीपलाईअ जो पहिरियों अफ़सानो चंड सुहिणो या इंसान सिंधीअ जे मशहूरु रिसाले तरक़ीअ में छपियो। पाण 19 वरहे जो हो त संदसि पहिरियों किताबु क़ुरानी दुआऊं छपियो ऐं खेसि इनाम पिणु मिलियो। मोहम्मद उस्मान डीपलाई 150 खां मथे किताब लिखिया, जिन में तारीख़ी नावल, दीनी किताब, अफ़साननि जा मजमूआ ऐं नाटक शामिल आहिनि। संदसि मशहूरु नावलनि में नूर तौहीद ऐं सांघड़ शुमारु थियनि था। नूर तौहीद नावल में रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी, जॾहिं त सांघड़ नावल में सिंधियुनि जी अंग्रेज़ हुकूमत सां ज़बरदस्त वेढ़ान जो अहिवालु आहे। इन्हीअ में ख़ासि तौर ते सिंधी औरतुनि जी हिम्मत ऐं बहादुरीअ जा दास्तान आहिनि। संदसि दीनी किताबनि में क़ुरान शरीफ़ जो आसान सिंधी तर्जुमो बि शामिल आहे। इन खां सवाइ मोहम्मद उस्मान डीपलाईअ शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ रहमतुल्लाह अलैह जो कलाम गॾु करे पॉकेट साइज़ में छपायो। मोहम्मद उस्मान डीपलाई वॾो सहाफ़ी हो। हिन इबरत, इंसान ऐं ॿिया रिसाला कढिया ऐं 20 खनि नाटक बि लिखिया। मोहम्मद उस्मान डीपलाईअ जूं समूरियूं लिखणियूं इंसान ज़ात जी भलाई लाइ आहिनि। हू चाहींदो हो त इंसान ग़लति ऐं जाहिलाणियुनि रीतनि ऐं रस्मनि खां छुटकारो हासिलु करे जग में इज़त ऐं आबरू माणे। संदसि ख़िदमतनि जी मञता में खेसि 2004 ईस्वीअ में सदर पाकिस्तान तरफ़ां प्राइड ऑफ परफॉर्मेंस जो एवॉर्ड ॾिनो वियो। मोहम्मद उस्मान डीपलाई 7 फरवरी 1981 ईस्वीअ ते वफ़ात कई। संदसि आख़िरी आरामगाह कंटोनमेंट कब्रिस्तान हैदराबाद में आहे।